अस्सलाम मुंहिंजो नालो आहे मुर्शिद तव्हां ॾिसी रहिया फनूस सिंधी यूट्यूब चैनल। अॼु को जेको आहे फस्ट आचर आहे डिसंबर जो, जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी फस्ट आचर ते एकता ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं मां सखर न वञी सघियुमि ऐं अॼु असां तव्हांखे ॻोठ जी वीडियो ॾेखारींदासीं। ॻोठ जी रैली कीअं निकिरंदी आहे साम्हूं ॾिसी सघो था ऐं साम्हूं तव्हांजो मुर्शिद भाउ ऐं जाने भाउ ऐं मुंहिंजो मासाद। सो हलूं था ऐं तव्हांखे ओॾे मज़ो वठायूं था ऐं हली मिलूं था। असांजो प्यारो झंडड़ो आहे, हे मुंहिंजो मासाद ऐं हीअ असांजी CD70 ऐं असां फाइनली रोड ते पुॼी विया आहियूं ऐं असांजी रैली पोयों अचे थी। सो उहा तव्हांखे ॾेखारींदासीं पुॼी वञे ऐं फुल रैली तव्हांखे ॾेखारींदासीं, मज़ो ॾेखारींदासीं ऐं मुंहिंजो गेटअप ॾिसंदो। मां गेटअप ॾेखारण थो चाहियां। गेटअप सही थो अचे? हा सही थो लॻा न? हा हा इंशाल्लाह तव्हांखे रैली अचे थी, रैली तव्हांखे ॾेखारींदासीं, पोइ मिलूं था तव्हां सां। हाँ भावा वीडियो लाए सिंधु देश सिंधु देश सिंधु सैयद जिए सैयद ये आया 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 देसी आया देसी आया देसी आया। फाइनली हुसैनाबाद स्टॉप पे पुॼी आया हूँ। डांसिंग जो मज़ो आहे।
सिर्फ वजे ही कटजी मां जे खड़न जाऊं बस मरजी फोटो कढाओ उन्हनि खे ज़िद हो त हथीला ऐं सरकश सिर वढिजनि उन्हनि खे ज़िद हो त हथीला ऐं सरकश सिर वढिजनि असांखे डपु हो मत इश्क वारनि ते का मयार असांखे दिलि जे वीरान थियण जो को ॾुख कोन्हे हे दर्द तूं ई अची बस तोखे ई को करार वञे भले को इंडलनि खे चुमियूं ॾे भले को बहारूं माणे असांजी त बाग़ी इहा दुआ आहे त सिंध मथां को सुकार अचे धरती जा वासियो अमीर शाह ते बीठल मुख़्तलिफ़ ज़ातुनि सां तालुक़ रखंदड़ समूरी सिंधी क़ौम जा वारिसो हक़ मौजूद जीए सिंध में तव्हांखे अॼोको ही ॾींहुं जेको मजमूई तौर ते समूरी सिंध अंदरि सकाफ़ती ॾियारे तौरु मल्हायो थो वञे उन ॾींहं जी अव्हांखे मुबारक हुजे ऐं साॻी जॻह ते हिन मुबारक ॾींहं जे मौक़े जे मुनासिबत सां अव्हां इहो तइ कयो त सिंध जेका हज़ारनि सालनि जी तारीख़ तहज़ीब ऐं तमदन रखंदड़ धरती आहे उन धरतीअ जे वजूद सां जेका छेड़ांद थी आहे उहा 1947 खां पोइ थी आहे पाकिस्तान जे ठहण खां पोइ असीं जीअं पोइ तीअं निस्बो नाबूद थींदा वञूं था हिन फेडरेशन जे अंदरि जेके बि प्रोविंसिस जेके बि क़ौमूं जेके बि सूबा ठहिया उहे अॼु सिंध खां अलावा समूरा ख़ुशहाल आहिनि हिकिड़ो वञी पाण भीड़ो थियो बंगाल ऐं अॼु हिन मुल्क जे अंदरि पंजाब बि स्टेबल थी चुको आहे सरहद के बि स्टेबल थी चुको आहे मुकमल तौर ते जंग वारी हालतुनि में बलोचिस्तान जी बि पोज़ीशन वरी बि ठीकु आहे जंग वारी हालतुनि में असीं जंग वारी हालतुनि में बि न आहियूं असीं जमहूरी बि आहियूं असीं रिवायती तौर ते पुरमुन बि आहियूं पर उन जे बावजूद बि असीं निंदड़काई वारी हालत में गुज़ारियूं था उनजो अहम सबबु जेको आहे उहो हितां जी 1971 खां वठी जेका जमहूरी गवर्नमेंट जे नाले में तय थियल गैर जमहूरी है गैर पार्लियामानी गैर इख़लाक़ी मरी वई है उहा पीपल्स पार्टी मरी वई है उन्हनि ज़ालिमनि जेको जबर कयो आहे असांजे वतन जे माण्हुनि मथां सॼी धरती मथां जेके एस्टेब्लिशमेंट आहे हिन पाकिस्तान जी रियासत खे हलाईंदड़ समूरियुनि धुरनि सां गॾिजी करे समूरे सिंध जे तारीख़ तमदुन ऐं कल्चर खे तबाह करे छॾियो अथऊं जो अॼु असीं ही ॻाढ़ा झंडा खणी ही पुरमुन रैलियूं कढण जे लाइ बि असांखे स्पीड ब्रेकर ॾिना था वञनि तव्हां कल्ह ॾिठो त सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि पुरमुन तरीक़े सां जेको असां ॻाढ़ा झंडा खणी अछा झंडा खणी सिंध जा नारा हणी
झुमरियूं हणी हो जमालो ते गाना ऐं डांस करे असीं इहो इज़हार था करियूं त असीं पुरमुन धरती जा वारिस ऐं मालिक आहियूं। वाह वाह सिंध असांजी मां, सिंध असांजी मां। उनखे बि रोकियो वियो। आख़िरकार ही साबित करणु छा था चाहिनि असीं जेके पंहिंजे हिन ख़ुशी जे इज़हार तौरु झुमरियूं हणूं था असांजी झुमरियुनि ते बि पाबंदी आहे पर लखा तादाद में हज़ारनि जी तादाद में जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे जी सूरत में माण्हू गॾु करे थो त उहे क़ाबिल क़बूल आहिनि। बुनियादी तौर ते सिंध जे नाले में जॾहिं बि जिथे बि जेको माण्हू गॾु थींदो उहो क़ाबिल क़बूल नथो। इहो हिन हवामनि तइ करे छॾियो आहे। इहो पीपल्स पार्टी जे कार्यक्रम तइ करे छॾियो आहे। गद्दारी ऐं हवारी तइ करे छॾियो आहे त असांजी तारीख़ खे जेके जीआरनि था जेके ज़िंदा था रखनि असांजी तारीख़ खे असांजी हक़ीक़ी रवायतुनि खे जेके ज़िंदा था रखनि असांजे उन्हनि क़ौमी ॾियारनि खे जेके ज़िंदा था रखनि उन्हनि खे ज़िंदा रहण न ॾियो उन्हनि खे दफ़न करे छॾियो। तंहिंजे करे असीं हिन पंहिंजे कल्चरल डे जे तवसुल सां इहो इज़हार था करियूं तव्हांजे हिन जहिड़ो के ॻाढ़ा झंडा खणी हिन सूरत में हिन ईद जी ख़ुशीअ जी सूरत में इहो इज़हार था करियूं त असीं वराए अहिड़ा इज्तिमा कंदासूं वराए अहिड़े क़िस्म जा इज़हार कंदासूं त असीं कल्ह बि आज़ादु आसूं हुन वतन जे अंदरि अॼु बि आज़ादु आहियूं सुभाणे बि आज़ादी जा अहिड़े क़िस्म जा वाह 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 सही सिंध जी सूरत निहायत अलमनाक ऐं अज़ियतनाक आहे। सिंध जेका फ्लड रेन जे अंदरि ॿोड़ी वई आहे हथरादू ॿोड़ी वई आहे। मां तव्हांखे ॿुधायां 5 ॾींहं अॻु में जुडिशल मैजिस्ट्रेट 10 ॾींहं पहिरियां लेटर थो कढे इंफॉर्म थो करे एसी सोभो ते रखे त तव्हां इमीडिएटली राणीपुर टाउन मां पाणी कढायो। शहरी आबादी जो इलाइक़ो आहे माण्हुनि जी आमादगाह आहे तंहिंजे करे इमीडिएटली तव्हां पाणी कढायो। पर एसी गंबट मुख़्तियारकार गंबट सोभो देरो न डिप्टी कमिश्नर खेतपुर कंहिंखे का बि गणती कोन्हे। हिकिड़ा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके मुकमल तौर ते भरियल आबादी वारा इलाइक़ा आहिनि। ही उन्हनि मां बि ॼाणी बुझी पाणी कोन था कढाइनि यानी के पाणी बीहारणु हिननि जो धंधो आहे ऐं पाणी में माण्हुनि खे ॿोड़े मारण जी हिननि जो कारोबार बणिजी चुको आहे। तंहिंजे करे तइ करे छॾियो त सिंध जो अवली दुश्मन पीपल्स पार्टी जो बदकार ऐं बदमाश नंढे खां वठी वॾे ताईं हरामखोर सिंध जो दुश्मन थो तइ करे छॾियो जेसिताईं इहो तइ न कंदो तेसिताईं नतीजा कोन मिलंदा। बाक़ी हे पाण रोज़ रैलियूं कढंदासूं ख़ुशियुनि जा इज़हार कंदासूं कॾहिं ॾुखनि जा इज़हार कंदासूं उन खां पोइ वेही रहंदासूं। साम्राजी साज़िश आहे साम्राज जी साज़िश ॿाहिरियों माण्हू बि साज़िश तॾहिं कंदो आहे जॾहिं हितां जो मक़ामी माण्हू दलाल हुनजो उनजी दलाली कंदड़ हूंदो आहे। तंहिंजे करे पीपल्स पार्टी मुकमल तौर ते दलालनि जी पार्टी त उनजे ख़िलाफ़ बग़ावत करे। अञा 4-5 पर्सेंट असांखे मिठड़ी ते हलणो आहे असांखे खानल मुलो भरणो आहे असांखे हर जाइ ते हलणो आहे। तव्हां मां केर बि सुरवाग न थिए गुलाम हैदर जेॾां हले उनजे पोयां हलो। अॻु में गुलाम हैदर जी मोटरसाइकिल वीडियो करणी न थो अचे। असांजी मां हिन धरती जे ख़ातिर जहिड़ो सभई जन
जनाजा मथे रखी छॾ हली असांखां लिकाए तारा सितम असां ते छथे रखी छॾ हर माण्हू आहे पुछाणे ने हर ख्वाब पियल याने मज़ो अचे थो आमिर के हाँ ओके वीआईपी जाने के तलाक लेंगे तलाक तो ये तो मंजूर बिहारी न खपन बिहारी न खपन न खपन न खपन सिंध जा गद्दार न खपन सिंध जा गद्दार न खपन जेको थाणे लॻो यार अचो गद्दार जो गदार सिंधु जो गदार जेको थाणे लॻो यार गदारा गदारा पाण पथारी दारा गदारा गदारा थाणे लॻो यार गदारा गदारा दोस्तो हाणे जॾहिं गुलाम हैदर बुलो हले त सभु खे फॉलो कयो अञा घणनि पॉइंटनि ते हलणो आहे पाण खे सॼी सिंध खे न्यापो ॾियणो आहे त पाण ॿधी हिकिड़ी क़ौम सिंधी कौम सिंध में रहंदी हिकिड़ी क़ौम सिंधी कौम सिंधी कौम सिंध अमर जा नारा 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 और जिए सिंध वारा जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए फाइनली खेर असां मामू शाह ते पुॼी आया आहियूं पहिरीं पॉइंट हुई ॾियानी बोड़ा मां निकितासीं त वरी पोइ हुसैनाबाद मां पीरम श्री मां खाने बोड़ा खां पोइ ॾियारी वरी हाणे मामू शाह ते खेर असां पुॼी आहियूं महमूद शाह स्टॉप हितां जा हूंदो त मशहूरु तव्हांखे ख़बर हूंदी महमूद शाह चांहि जी जॻह हूंदी तो तव्हांखे हिकिड़ा मौजूदा ॾेखारियां थो भाई मज़ो आयो हाँ सही मज़ो आयो मज़ा आया हाँ वीआईपी ये दूल्हा वारा गुज़रनि पिया साईं दूल्हा वारनि खे घुराइनि था हाणे मज़ो थींदो अॻे तव्हांखे मज़ो ॾेखारींदासीं ॾाढो मंगण वारा अची विया आहिनि
आज़ान एतिराम करे बंदि करे छॾियूं आज़ान शुरू थी वई आहे साम्हूं तो पोइ मिलूं था अॻियां हली तव्हांखे मज़ो आयो त लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो ॾाढो मज़ो थो अचे हिकु ॻाल्हि हाणे नोट कईसीं त थोरी दुदिड़ थी वई आहे मुंहं ते तो मुफ़्त जो पाउडर लॻी वियो आहे पर मज़ो आहे वॾो इलाही इहो त ॻोठ जी रैली नंढड़ी आहे पर वॾो मज़ो अथसि मिठड़ी साइड जेके ट्राई थी पयूं वञा भॼन थियूं ॾेखारे सघूं हा पर नथो ॾेखारे सघां त अॻियां में थियूं भॼन नज़र ईंदियूं हूंदियूं तव्हांखे वॾो मज़ो आहे रैलीअ जो मज़ो आहे ॾाढो मज़ो आहे ॾाढो मज़ो आहे बसे बहुत मज़ा आता है यहाँ बस आते हैं मज़ो आए सलामत रहो सिंधी VIP बाबा असां किस्मत वारा आहियूं जेके दूल्हा मिली विया आहिनि साईं दग में दूल्हा मिली आहे हाणे मां मुंहिंजे साईं हिकु गाॾीअ ते हिकु हथ ते गाॾीअ सिंधु नारा सिंध यस वेल डन सिंधिया
फाइनली मज़ो आयो ज़बरदस्त हलूं पिया हाणे अॻे तो अॻे मिलंदासीं तव्हां सां अॻे मिलंदासीं ऐं ॾाढो मज़ो ईंदो भाऊ वारनि खे बि ॾाढो मज़ो आयो दूल्हा वारनि खे साईं मज़ो आयो मज़ो आयो माशाल्लाह
दूल्हा वारनि खे हाणे छॾी न था दूल्हा वारा चवनि था मूंखे चओ वञणु ॾियो हाणे असांखे वञिणो आहे शादीअ जो मोटनि पिया दूल्हा वारा असां सां मिलिया तो हाणे उहे वञी रहिया आहिनि छॾी न था छा था सम्झो इहो सिंध जो जोश रोड ब्लॉक कई बीठा आहिनि साईं फाइनली बन यस फाइनली हाणे ख़तम थी वियो आहे ऐं असीं घर पंहिंजे हली रहिया आहियूं ऐं रैली विछोड़जी वई आहे पंहिंजी जॻह ते विया हलिया आहियूं ऐं असीं बि पंहिंजे घर वटि रहिया आहियूं ऐं जंहिं स्कॉनिंग कई जंहिं स्टार्ट कई उन खां पुछूं था मज़ो आयो कीअं लॻो रैली में मज़ो आयो ओ साईं रैली में मज़ो आयो फाइनली साईं घर पुॼी आया आहियूं ऐं झंडो खणी आया हुआसीं जेको मासा ताईं अले जान अली हणनि पिया ऐं ॾिसो अलाव करे हणनि ऐं पाण फाइनली हिते हणूं नथो लॻे या छो सीमेंट न उहो ई सिरियूं पई वञे हिननि सां कमु हलाइणो पवंदो तव्हांखे जल्दी जल्दी बाबा जल्दी कयो न कहिड़े कम जा आहियो तव्हां कहिड़ो व्लॉग में था तव्हां अचो साईं असीं पाण झंडो हणी रहिया आहियूं ऐं मासात वारा असांजी हेल्प कराए रहिया आहिनि ईअं न आहे त असां हेल्प कराए रहिया आहियूं मासात वारा झंडो हणी रहिया आहिनि मूंखे बि मज़ो आयो हूंदो ख़्याल सां सफ़ा सही हणिजो झंडो सही न लॻो मार ॾींदोमांव सो व्लॉग मज़ेदार हुयो ऐं वॾो मज़ो आयो रैलीअ में ऐं तव्हांखे बि मज़ो आयो हूंदो ऐं हीअ जेका ॻोठ जी रैली हुई ईअं ई रैली हूंदी आहे नंढड़ी हुई पोइ साल वॾी हुई ऐं जानली तव्हां छा था व्यूज़र खे चवणु चाहियो लाइक शेयर सब्सक्राइब करनि हा कयो साईं इहो करे छॾियो बसि दॿाए छॾियो महिरबानी कयो ईअं शुक्रिया महिरबानी मथा कीअं था चवणु चाहियो लाइक शेयर सब्सक्राइब करनि साईं चवनि दॿायो मासात सही मासात ॻाल्हाए न सघंदो आहे कैमरा जे साम्हूं चवंदो आहे अलाए छातो करे मुंहिंजी वीडियो थो भरिया अलाए काॾे पई आईंदो अगरि तव्हांखे मज़ो आयो आहे त लाइक कजो ऐं शेयर कजो ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन बि ज़रूरु दॿाए छॾिजो जेको बि हथ में अचेव दॿाए छॾिजो एंड इंस्टाग्राम ते फॉलो करे छॾिजो उहा हेठां लिंक में सब्सक्राइब इहो डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुमि महिरबानी करे फॉलो करे छॾिजो मस्ट थैंक यू वेरी मच